प्रोग्राम तैयार पियो थिए ऐं जेको हलायो पियो वञे असांजो भिटाई जे नाले सां, इन में सरकार शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सरकार जे बारे में ॼाण ॾियण लाइ, उन जे बारे में ॿारनि खे ॿुधाइण लाइ, उन्हनि खे उन्हनि जी ज़िंदगीअ जे बारे में, उन्हनि जी शाइरी जे बारे में, उन्हनि जी फ़िक्र जे बारे में ॿुधाइण लाइ जेको प्रोग्राम कयो वियो आहे, इहो तमामु सुठो अमल आहे। ऐं इहो मां उमेद थो कयां त इहो कामयाबी थींदी इन में, ऐं इनशाला हिन कामयाबी खां पोइ ॿियनि दरगाहुनि जे बुज़ुर्गनि जे बारे में बि साॻा प्रोग्राम कया वेंदा। ऐं हीउ तमामु सुठो अमल आहे जंहिंजे करे सूफ़ीज़म जो प्रचार असांजे सिंध में थींदो, जेको सिंध जी सूफ़ियुनि जी धरती आहे, अमन अमान जी धरती आहे। ऐं इन प्रोग्राम जे करे ॿारनि में आगाही थींदी ऐं अमन अमान ऐं उन्हनि खे मोहबत जो